मेहड़ मुहर्रम हराम जो सालियानो निकिरंदड़ मातमी जुलूस सैयद मंजूर अली शाह, सैयद साबित अली शाह, सैयद शेर मोहम्मद शाह जी अॻवानी में मातमी जुलूस बरामद थियो। मातमी जुलूस पंहिंजे रिवायती रस्तनि शहर जे मुख़्तलिफ़ चौंकनि खां थींदो घंटाघर चौक वटि पहुतो, जिते अज़ादारनि सीना ज़नी कई ऐं मुख़्तलिफ़ नोहा ख़्वाननि नोहा ख़्वानी कई। अल मेहदी सेंटर बाईपास ते अस्करिया इल्मो अमल पाकिस्तान यूनिट मेहड़ पारां मजलिस अज़ा मुनक़द कई वई, जिते दानिश्वर मौलाई तसव्वुर हुसैन लगारी ख़िताब कयो। मदरसा सफ़ीना अहल बैत अलैहिस्सलाम में शिया उलमा काउंसिल पाकिस्तान तालका मेहड़ पारां अशरा जे मजलिस थी गुज़री, जंहिंखे अल्लामा अब्दुल रसूल महसनी ख़िताब कयो। हैदरी इमाम बारगाह में अशरा जे मजलिस खे मौलाना इमदाद हुसैन भूतराबी ख़िताब कयो। मुक़र्ररीन ख़िताबनि कंदे चयो त इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं संदसि जान निसारनि जूं इस्लाम ख़ातिर अज़ीम क़ुर्बानियूं आहिनि। हुसैनीअ जे मुक़ाबले में ईंदड़ हर दौर जी यज़ीदियत खे नाकामी मिली आहे। मुक़र्ररीन वधीक ख़िताब कंदे चयो त इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं संदसि जान निसारनि जे क़ुर्बानियूं इस्लाम जी दिफ़ा करे इंसानियत खे ज़िंदा रखियो आहे। इन मौक़े ते मातमी काफ़िले तोड़े मजलिस अज़ाउनि में सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतहाई सख़्त रहिया। बहदर स्काउट जा जवान पिणु ड्यूटी सरअंजाम ॾींदा रहिया। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।